बेसगंज पका चांग लग बसेरो हाई स्कूल सबून हाल बणियल स्कूल जी छत जा चापुड़ किरण सबब 10 खां वधीक स्कूली शागिर्द ज़ख्मी थी पिया। छत जा चापुड़ किरण सबब स्कूल में खौफ छाइजी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फैज़गंज मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। फैज़गंज पका चांग लॻ बशीरो हाई स्कूल जी छित जा चापुड़ किरण सबब स्कूल जे क्लास में वेठल शागिर्द ज़ख्मी थी पिया। हालिया बारिशनि जे करे स्कूल जी छित जा चापुड़ किरी पिया ऐं तक़रीबन 10 खनि ॿार सख़्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में जावेद शेख, सलामदीन राजपर, शफ़ीक राजपर, ख़ालिद राजपर, फराज शेख, अंसर बलादी, हसन राजपर, गुलज़ार टांवरी, ज़ोइब राजपर, मुबारक राजपर शामिल आहिनि। सोग वारो माहौल पैदा थी वियो। हर तरफ़ दाहूं ऐं रड़ियूं थी वियूं। ज़ख्मी ॿारनि खे इस्पताल आंदो वियो जितां खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। 2022 जी बोर्ड खां पोइ तालीमी एमरजेंसी लागू कई वई ऐं 10 अरब रुपया रखिया विया। किथे ख़र्च थिया? हिन वाक़े खां पोइ तालीम में लॻल एमरजेंसी जी पत वौखी थी वई। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।